टू माय यूट्यूब चैनल इंग्लिश सिंधी बडी। महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर कंदा। असांजो अॼु जो टॉपिक आहे पास्ट टू बी टेंस। पास्ट टू बी टेंस इज़ यूज्ड टू डिस्क्राइब हाउ समवन और समथिंग वाज इन द पास्ट। ज़मान माज़ी थियणु इस्तेमालु कयो वेंदो आहे उहो बयानु करण लाइ त को माण्हू या कुझु माज़ी में कीअं हुयो। हेल्पिंग वर्ब्स ऑफ पास्ट टू बी टेंस। पास्ट टू बी टेंस जा हेल्पिंग वर्ब वाज, हो, वर, हुआ आहिनि। पास्ट टू बी टेंस जा कुझु वधीक मिसाल: आई वॉज अ लेज़ी बॉय, मां हिकु सुस्त छोकिरो होसि। शी वॉज अ गुड गर्ल, हूअ सुठी छोकिरी हुई। यू वर अ टीचर, तूं उस्ताद हुएं। दे वर इन द क्लास, उहे क्लास में हुआ। अली वॉज अ गुड बॉय, अली हिकु सुठो छोकिरो हो। बॉयज़ वर इन कराची, छोकिरा कराची में हुआ।